ॾिसमड़ तूं इन माई सां जेतिरो बि ॻाल्हाईंदीअ अञा वञी परे पवंदो। अमां इहो त कमु मर्दनि जो आहे। मुंहिंजा छोकिरा ऐं जाबर वारा पाण में ॻाल्हाए छॾींदा। कोन ॻाल्हाईंदा मुंहिंजा छोकिरा। मुंहिंजी इजाज़त खां सवाइ हिन घर जो कख बि खणी जाबिर जी झोलीअ में कोन विझंदा। तूं वरी पारस जे रिश्ते जो हिननि खे दिलासो पियो ॾे। पुफी, मां सभु कुझु ॿुधी वरितो आहे। तव्हां हाणे जेको फ़ोन ते ॻाल्हायो न, हू सभु कुझु ॿुधो आहे। ॿियो कोई तव्हांजी ॻाल्हि लिकाए त लिकाए, पर मां न लिकाईंदसि। मां हींअर ई वञी सभिनि खे ॿुधायां थी। हसीना बेगम चाकर खान के ज़हर ॾियण जे लाइ राज़ी थी वेंदी। हिनमहिल माई वॾी खोफ में फाथल आहे ऐं तूं सम्झी थो जेको खोफ में परेशानी में हूंदो आहे न, हिन खां हिकु ग़लती न 1000 ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। माई खे वञी चवंदुसि त रईस चाकर खान खे ॿिए कहिड़े बि तरीक़े सां न मार, ज़हर ॾेई मारीसि, या मानी में ज़हर ॾीस या चाह में ज़हर ॾेई मारीसि।